अस्सलाम वालेकुम दोस्तों, आज ज़बरदस्त बेहतरीन अपडेट में ज़बरदस्त दोस्तन के वेलकम भली कार उदासी टीवी यूट्यूब चैनल में। दोस्तों तव्हांखे वॾी ख़ुशख़बरी ॾियण वारो आहियां। पहिरियों त तव्हां ॾिठो हाणे कहिड़े हिसाब सां असद कुरैशी कुटको ॾिनो। मां तव्हांखे अॻे ई ॿुधायो, कल्ह ई ॿुधाए छॾियो त असद कुरैशी अचण सां ड्रामे में ताक़त अची वई ऐं सतार नोहाणी खे पादर ऐं तकरार में बि पहिरें एपिसोड में सतार नोहाणी खे सटको ॾिनो हुयो असद कुरैशी। हिन में बि साॻियो ई नालो, उते बि नालो दरिया ख़ान हुयो, हिते बि, ऐं एक्शन बि उन जहिड़ो बिल्कुलु लुक बि ओड़ो ई ॾिनो वियो जहिड़ो तकरार ड्रामे में असद कुरैशी जो लुक हुयो। ऐं हिते बि साॻिए ई हिसाब सां एंट्री कराई वई आहे। बहरहाल ड्रामे में ज़बरदस्त सीन आया ऐं ड्रामे में मज़ो बि हाणे अॻिते थींदो। हाणे इन्हनि जी दुश्मनी रावल वारनि सां दरिया ख़ान जी थी वई ऐं अकबर ख़ान खे बि धमकियूं ॾींदो दरिया ख़ान। ऐं ड्रामे में सिजावल ऐं जेको आहे दरिया ख़ान जो घणो आमणो सामणो करायो वेंदो, छो त इहे ॿई बराबरि जा अदाकार आहिनि पाण में। ऐं ज़ुल्फ़कार बुर्दी बि, इहे टई असद कुरैशी, ज़ुल्फ़कार बुर्दी ऐं हाजन तिगड़ो यानी सांवल, इहे हिक ॿिए खे जेको आहे धमकियूं एक्शन वग़ैरह ॾेखारींदा, छो त इहे वॾा सीनियर अदाकार आहिनि, बराबरी जा अदाकार आहिनि। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों, मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। मौला तव्हांखे ख़ुशि रखे।